प्रोग्राम में एक भेरो ॿीहर भली कर। अच्छा इमदाद साहब जी तव्हां चयो त भई जेसि ताईं 100% मामला ठीक कोन थींदा मियां नवाज़ शरीफ़ वापसि न ईंदो, छाकाणि त उनखे इहा जॾहिं पक थींदी त हू एयरपोर्ट ते लहण खां पोइ जेल न वेंदो त पोइ ई हू वापसि ईंदो। त पोइ ही तव्हां सम्झो था त को बैकडोर का अहिड़ी बि ॻाल्हि थिए पई जो इमरान ख़ान ऐं जेका हुकूमत आहे उनजे विच में का डायलॉग थिए, का ॻाल्हि थिए, को अहिड़ो को रस्तो निकिरे। छाकाणि त ॾिसो न इहो जेको नाअहली वारो आहे, जीअं मियां नवाज़ शरीफ़ जी नाअहली आहे त भई पुट खां हुन पघार न वरिती, उनजे करे नाअहल कयो वियो हुनखे। इहा त ख़बर आहे, सभिनी खे ख़बर आहे, पाण नालो वठूं या न वठूं, पर इहा ख़बर आहे त इन जे पुठियां असुल में कहाणी छा हुई ऐं उनखे छो कढियो वियो, कंहिं कढियो, कीअं थियो, सभु कुझु थियो। ऐं इहो साॻियो तजुर्बो सभिनी सियासतदाननि खे आहे। हाणे इमरान ख़ान खे बि अहिड़ो तजुर्बो थियण ॾांहुं वञे पियो। त छा इहो थी नथो सघे त को सॉफ्ट कार्नर या हिकु ॿिए माना सियासतदान जेके आहिनि उहे गॾिजी वेहनि ऐं को इन जो सॉल्यूशन कढनि? सरी साहब जेका बेसिरल राब्तनि जी तव्हां ॻाल्हि कई आहे उन में नवाज़ शरीफ़ खे इमरान ख़ान पैगाम मोकिले चुको आहे। उन खां अॻु में इमरान ख़ान एस्टेब्लिशमेंट खे बि पैगाम मोकिले चुको आहे। आसिफ ज़रदारी साहब सां बि राब्ता करण जी कोशिशि करे चुको आहे गॾु वेहिजे। इमरान ख़ान साहब जेको जलसनि में हिन वक़्तु ॻाल्हि कनि पिया, प्रेस कॉन्फ्रेंस में मैं इनसे बात नहीं करूंगा, बुनियादी तौर ते होॾो इमरान ख़ान साहब सां ॻाल्हि करण लाइ केरु तयारु न आहे। इमरान ख़ान साहब नवाज़ शरीफ़ खे इहा बि ऑफर कई त तव्हां पंहिंजी एलियत में बेशक वापसि वठो, जंहिं तरीक़े सां वठी सघो था, ऐं मुखालफ़त न कंदुमि, तव्हां पाकिस्तान वापसि अचो, ऐं मुखालफ़त न कंदुमि, रुॻो मुंहिंजी एलियत मूंखे बख़्शो, मुंहिंजे ख़िलाफ़ु जेके रेफरेंसिस आहिनि उहे वापसि वठो, मुंहिंजे ख़िलाफ़ु जेके नाअहली जे लाइ जेके कोशिशूं थियनि थियूं उन में हुकूमत जेका आहे उनखे उनजे पोयां न वञे त पोइ वेही ॻाल्हाए सघिजे थो। त मुंहिंजी पंहिंजी इंफॉर्मेशन बि आहे, या हिकु सहाफ़ी आहिनि नवाज़ वक़्जा, उन्हनि इहो आर्टिकल में बि इनजो ज़िक्र कयो आहे त नवाज़ शरीफ़ खे इमरान ख़ान साहब इहो पैगाम मोकिलियो हो पर नवाज़ शरीफ़ इनकार करे छॾियो। बुनियादी शइ इहा आहे हिन वक़्तु इमरान ख़ान साहब जेके आहिनि उहे कोशिशि इहा कनि पिया त को राब्तो थी वञे, छाकाणि त इहो इमरान ख़ान खे बि नज़र अची वियो आहे। जीअं मां ॿुधायो त अगस्त ताईं जेकॾहिं अगस्त ख़तमु पियो थिए, तक़रीबन 13 अगस्त आहे, अगस्त सेप्टेंबर में इलेक्शन था वञनि इमरान ख़ान साहब, जेकॾहिं अगस्त में हुकूमत न थी वञे त उन खां पोइ इलेक्शन इमरान ख़ान साहब पंहिंजी मर्ज़ी सां न वठी सघंदा, उन खां पोइ मामिलो 2023 ताईं वेंदो। त इमरान ख़ान साहब बि ऑफर करे चुका आहिनि, इमरान ख़ान साहब बेसिरल राब्ता बि करे चुका आहिनि। हा, एतिरी इहा ज़रूरु आहे शइ त उन में जेको हीउ जेके नाअहली वारो मामिलो आहे उहो इन हद ताईं न वञणु खपे। नवाज़ शरीफ़ साहब जी एलियत हाणे इमरान ख़ान साहब हिन वक़्तु ॿिटंगो फाथो आहे, त या त पाण खे नाअहल कराए या वरी नवाज़ शरीफ़ जी एलियत वापसि थिए त उनजी मुखालफ़त न करे। छाकाणि त नवाज़ शरीफ़ जीअं मां ॿुधायो त पुट खां पघार न वठणु, जेका न वरिती उहा पघार ज़ाहिर न करणु जे ॾींहं में नवाज़ शरीफ़ नाअहल थिया। हाणे इमरान ख़ान साहब जे ख़िलाफ़ त सबूत आहिनि, एतिराफ़ बि करे चुको आहे इमरान ख़ान साहब। जेको कुझु थियो तोशाखाना जा जेके मामला लिकाया जेके तोहफ़ा, ऐं उन खां सवाइ इलेक्शन कमीशन में वञी चुका आहिनि त अकाउंट्स असांजा हुया, असांखे अकाउंटेंट ॿुधायो सही करणी आहे, सही करे छॾी, असांखे कहिड़ी ख़बर हिन में छा आहे। इहे शयूं इमरान ख़ान साहब ओन बि करे चुको आहे, इलेक्शन कमीशन में बि, प्रेस कॉन्फ्रेंसिस में बि। सो इमरान ख़ान साहब जी नाअहली नवाज़ शरीफ़ वारे ग्राउंड ते त 1000% पकी आहे। सो इहो इमरान ख़ान साहब जी ख़बर आहे। हाणे इमरान ख़ान साहब लाइ ऑप्शन ॿ आहिनि, या त नाअहल थी वञे या नवाज़ शरीफ़ जी नाअहली वापसि करे। नवाज़ शरीफ़ जी वापसि थींदी, जहांगीर तरीन जी वापसि थींदी। जहांगीर तरीन जी वापसि थींदी त उन खां पोइ इमरान ख़ान साहब लाइ वधीक मुसीबत थींदी। जहांगीर तरीन वरी पाकिस्तान जी सियासत में जेकॾहिं तेज़ी सां मुतहरिक थी विया इलेक्ट्रल पॉलिटिक्स में, त पोइ उन लाइ ज़ाहिर आहे इमरान ख़ान खे प्रॉब्लम थींदो। हाणे इमरान ख़ान बुनियादी तौर ते बि टंगो फाथो पियो आहे त करे वञे त केॾांहुं वञे। उन लाइ हुकूमत खे इमरान ख़ान साहब मुख़्तलिफ़ तरीक़नि सां राब्ता पियो करे, पैगाम पियो मोकिले भई हीअ ॻाल्हि ॿोल करे सघिजे थी इन मामलनि ते। हाणे हुकूमत ॻाल्हियूं करण लाइ तयारु न आहे। हा, एतिरो ज़रूरु आहे त इमरान ख़ान जो मामिलो जेकॾहिं हुकूमत इन में कामयाबु थी वञे थी इमरान ख़ान खे नाअहल कराइण में, त उन खां पोइ अॻिते वञी हुकूमत को रिफॉर्म्स वारे पासे वञे। अॼु बि आसिफ ज़रदारी साहब जी जेका स्टेटमेंट आई आहे 8वीं तरमीम जेका आहे उनखे मुकमल कजे, उन ते उदाहरण उन में बाक़ी जेको बचे थो 62 आहे, उन खां सवाइ आइनी अदालतुनि जो क़याम आहे, उन खां सवाइ जजिस जी जेका अपॉइंटमेंट आहे उहा थ्रू पार्लियामेंट ऐं मुआफ़िलो यानी जजियुनि जी बरतरफ़ी थ्रू पार्लियामेंट, इहे मामला रहिया विया 8वीं तरमीम में। इहे पोइ वञी रिफॉर्म्स वारे पासे वेंदा जेको इताद हुकूमत वारा, पर इमरान ख़ान सां गॾु वेही ॻाल्हाइण लाइ तयारु न आहिनि। उनजी हिकिड़ी ॿी शइ उहा इहा त इमरान ख़ान खे पाकिस्तान जी सियासत में नवाज़ शरीफ़ हुजे, आसिफ ज़रदारी हुजे, मौलाना फजल रहमान या असफियार वली,
ये सब नवाज शरीफ इमरान खान खे पाकिस्तान जी सियासत में को नॉन पॉलिटिकल एलिमेंट था सम्झनि, उन्हनि खे सम्झनि था त हीउ हिकिड़ो एलियन आहे, अजनबी आहे पाकिस्तान जी सियासत में, जंहिं अची पाकिस्तान जी सियासत ख़राब कई आहे, लिहाज़ा इन जो मुस्तक़िल बंदोबस्तु कयो वञे। हाणे थी सघे थो, नथो थी सघे, इहा अलॻि शइ आहे, पर उन जी अंडरस्टैंडिंग इहा ई आहे। छाकाणि त हू हिकिड़ी जेका सियासतदाननि में हिकिड़ी वज़ादारी थिए थी ऐं मुखालिफ़ हुजण जे बावजूदु हिक ॿिए सां गॾु वेहण जी, डायलॉग करण जी, ॻाल्हाइण जी, उन खां आरी रहियो आहे इमरान ख़ान साहिबु। ऐं तव्हां इन जो अंदाज़ो इन मां लॻायो त इमरान ख़ान साहिबु जेको ताज़ो कुझु वक़्तु अॻु में बयानु ॾिनो हो त मां जेको आहे सो तालिबान सां ॻाल्हाए सघां थो, मुल्क जे दुश्मननि सां ॻाल्हाए सघां थो, अलहदगी पसंदनि सां ॻाल्हाए सघां थो, पर हिननि चोरनि सां नथो ॻाल्हाए सघां। त इन एॾी एक्सट्रीम ते जेको माण्हू हूंदो त ज़ाहिर आहे उन सां वेही डायलॉग माण्हू कीअं करे सघंदो। ऐं हाणे त तव्हां चओ था त हू डायलॉग जे लाइ तयारु आहे, ॻाल्हियुनि जे लाइ तयारु आहे, पर हाणे हू जेके ॿियूं जेके धुरियूं आहिनि, ऐं ख़ासि तरह सां जेके हुकुमरान जमायत आहे या इतिहाद आहे, उन्हनि खे हिन ते एतबार ई कोन्हे हिन सां गॾु वेहण जे लाइ। ऐं वरी बयान जेके आहिनि उहे अजीब क़िस्म जा अचनि पिया। अॼु फवाद चौधरी चयो भई ॻाल्हियूं जेके आहिनि सो थी सघनि थियूं, पर इलेक्शन जी तारीख़ ते ॻाल्हियूं थी सघनि थियूं। इन लाइ न त इलेक्शन जी तारीख़ कहिड़ी हुजणु खपे, उन ते न थींदियूं ॻाल्हियूं। तारीख़ जो अॻु में ऐलान कयो, पोइ ॻाल्हियूं थींदियूं। त इहो कहिड़ो फ़लसफ़ो आहे, इहो कहिड़े क़िस्म जो? इहा ॻाल्हि सरोई साहिबु, जॾहिं 25 मई जो लॉन्ग मार्च थियो, हुन खां हिकिड़ो ॾींहुं अॻु इमरान ख़ान पंहिंजा 3 लीडर मोकिलिया हुआ इस्लामाबाद, शाह महमूद कुरैशी, परवेज़ खटक ऐं असद उमर, मुंहिंजो ख़्यालु आहे। इहे 3 लीडर हुन मोकिलिया। हेॾां ख़ुर्शीद शाह, राणा सनाउल्ला ऐं जेको अयाज़ सादिक, स्पीकर जी मेज़बानी में मुलाक़ात थी। उन मुलाक़ात में शाह महमूद कुरैशी ऐं परवेज़ खटक चयो बाबा तव्हां इलेक्शन पंहिंजी मर्ज़ी ते करायो, पर जेको ड्यू टाइम आहे 2023 वारो, अगस्त में या जुलाई में जेकॾहिं इलेक्शन ड्यू आहिनि त तव्हां बाबा हिन पोइ ते खणी अचो, असां लॉन्ग मार्च नथा कयूं। इहा ऑफर ख़ुर्शीद शाह मञण खां इनकार करे छॾी। मुस्लिम लीग नून हुन ते राज़ी हुई, ख़ुर्शीद शाह मञण खां इनकार करे छॾियो। त इहो नथो थी सघे त तव्हां अची असांखे ब्लैकमेल कयो कि तव्हां 2 महीना अॻु में इलेक्शन पंहिंजे 1 कलाक बि पोइ न ईंदी, जेको टाइम आहे उन टाइम ते थींदी। उन खां पोइ उन्हनि खे मजबूरन लॉन्ग मार्च आणणो पियो। इमरान ख़ान साहिबु उन टाइम ते बि हुकूमत जे साम्हूं इहो सरेंडर करण लाइ तयारु हो। बाबा मुंहिंजी इलेक्शन 2 महीने या 3 महीने वारी जो मुंहिंजी न आहे, मूंखे इलेक्शन जी सिर्फ़ु डेट ॾियो, मूंखे फेस सेविंग ॾियो। इहा शइ रिपोर्ट थी चुकी आहे, इन जी किथां का तरदीद न आहे IPTI जी तरफ़ां। या मां पाण केतिरनि ई भेरा मूं ख़बर या ब्रेक कई, हुन खां पोइ केतिरा दफ़ा पंहिंजो ख़ुर्शीद शाह साहिबु ऑन रिकॉर्ड इहे ॻाल्हियूं कयूं आहिनि, ऐं अयाज़ सादिक जी ऑन रिकॉर्ड ॻाल्हियूं कयूं आहिनि त हीअ त असां वटि आया हुआ, असांखे जान छॾायो असांजी लॉन्ग मार्च मां। असल में शइ इहा आहे त हाणे इमरान ख़ान साहिबु जेके आहिनि उन्हनि ते एतबार कंहिंखे कोन्हे। जेके अवां ॾिसो, जॾहिं तहरीक अदम एतमाद जे टाइम ते DGISI आर्मी चीफ खे इमरान ख़ान साहिबु परवेज़ खटक जे ज़रिए पैगाम ॾेई पाण घुरायो त मुंहिंजी जान छॾा तहरीक अदम एतमाद मां। त जॾहिं शइ खुली वई त इमरान ख़ान साहिबु चयो न, अपोज़िशन जो पैगाम खणी आयो हुयो आर्मी चीफ ऐं DGISI, बिल्कुलु उबतो। पोइ DGIS-PRC जे मामले ते ॻाल्हाइणो पियो। त इमरान ख़ान साहिब ते न को एस्टेब्लिशमेंट एतबार थी करे, न को इमरान ख़ान साहिब ते PTI एतबार थी करे, न को इमरान ख़ान साहिब ते हुकूमत एतबार थी करे। परवेज़ इलाही जॾहिं इमरान ख़ान साहिब सां मामला डील तय कई पई परवेज़ इलाही, त उन वक़्तु बि परवेज़ इलाही परवेज़ खटक जी ज़बान ते एतबार कयो। उनखे इमरान ख़ान जी ज़बान ते एतबार कोन कबो। परवेज़ खटक ज़बान ॾिए थो, परवेज़ खटक छाकाणि ज़बान जो माण्हू आहे, उन मामले में पवंदो आहे जेको मामिलो उहो उन ते अमल कराए सघे, वाइदो कंदो त पूरो कंदो। परवेज़ खटक जी ज़बान ते एतबार कबो, इमरान ख़ान जी ज़बान ते एतबार न कबो। इमरान ख़ान जी ज़बान ते केर बि एतबार नथो करे, इवन उनजी पार्टी बि एतबार कोन थी करे। उनजे करे हुकूमत जो इहो जेको माण्हू बेएतबारो आहे, ॻाल्हि करे फिरी थो वञे, वाइदो करे फिरी थो वञे, हिन वक़्तु असां हुन सां डील कयूं, सुभाणे वरी लॉन्ग मार्च करे बीह रहे, त उनखे कीअं मुंहुं ॾिबो। उनजे करे हू बहितर आहे जेको वणेसि करे, असां पंहिंजो कमु कयूं ऐं असां इलेक्शन वारे पासे तॾहिं वेंदासीं जॾहिं मुदो पूरो थिए। इन सूरत हाल ते मामला जेके आहिनि उहे पहुतल आहिनि। इमदाद, हिकु भेरो ॿीहर मां मुख़्तसिर ब्रेक वठां थो ऐं उन तां वापसि अची वरी इन ते ॻाल्हाईंदासीं त इमरान ख़ान साहिबु जेको एंटी अमेरिकन हिकिड़ा सेंटीमेंट्स ऐं हिकिड़ो बयानियो पंहिंजो जोड़े ऐं पंहिंजी सियासत करे पियो, ऐं हिकु तरफ़ इहा सूरत हाल आहे, ऐं ॿिए तरफ़ वरी अमेरिकन्स सां राब्ता आहिनि हुननि जा, अमेरिकी सफ़ारतकारनि सां मेल मुलाक़ात आहे, वीडियो कॉल्स आहिनि, ऐं उनखां सवाइ हिकिड़ो हाणे हिकिड़ो अमेरिकी फर्म जेको आहे उनखे उन्हनि हायर कयो आहे त उहे उन्हनि जे लाइ लॉबिंग कनि। इहो सॼो छा चकर आहे, इन ते ॻाल्हाईंदासीं, पर वठूं था मुख़्तसिर ब्रेक।